गंबट में किताबी मेलो लगायो वियो जंहिंमें शागिर्दनि तोड़े शहरनि वॾे अंग में शिरकत कई। संदन चवणो हो त किताब पढ़ण सां शऊर अचे थो। नई नस्ल खे किताब पढ़ण घुरिजनि। वधीक तफ़सील हफ़ीज़ मगी जी हिन रिपोर्ट में। हाजी त नाज़रीन भी ॾिसी रहिया त इन वक़्तु गंबट में मौजूद आहियूं। सिंध फ़िक्री फोरम पारां हफ़ीज़ शेख जे नाले सां टियों जेको आहे उहो किताबी मेलो लगायो वियो आहे। हिते असां सां गॾु किताबी मेले में उस्ताद शागिर्द अदीब जेकॾहिं उहे मौजूदु आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त अॼोके हिन किताबी मेले जे हवाले सां उहे छा पिया चवनि। जीअं त अॼु असांजो हीउ किताबी मेलो लगायो वियो आहे। असां त अदा मुबीना जा सभ खां वधीक थोराइत आहियूं जीअं असांखे घर मां निकिरण जो अॻिते वधण जो मौक़ो ॾिनो। त अॼु माना जेको हे माहौल आहे त हिन में नियाणीअ खे जी तालीम जेका आहे उनखे अहमियत घटि थी ॾिनी वञे। त इन हिसाब सां हिते मेलो लगायो आहे त केतिरियूं नियाणियूं अचनि ऐं कुझु बुक पढ़नि ऐं बुक ई इंसान खे अॻिते वधाइण जो हिकु मतिलबु ज़रियो आहिनि, सुठो बहितरीनु ज़रियो आहिनि। जीअं नियाणियूं बुक पढ़ंदियूं त तीअं ई उन्हनि में शऊर ईंदो। असां इहो चवणु चाहींदासीं त किताब जेको आहे उहो इंसान खे वॾियुनि बुलंदियुनि ताईं पहुचाईंदो आहे। हिकु किताब ई आहे जेको इंसान खे अॻिते वधाईंदो आहे। त असां इहो चवंदासीं त अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि। घणी ख़ुशी आहे त असां हिते स्टॉल ते आयासीं ऐं बुक्स पढ़ियासीं त असांखे ॾाढी ख़ुशी थी। किताब इंसान खे शऊर ॾींदा आहिनि ऐं पंहिंजे कामयाबियुनि मुस्तक़बिल ते पहुचाईंदा आहिनि। ऐं किताब इहा आहे जेको शऊर ॾिए थो इंसान खे। किताब इहा आहिनि जेके क़ौमी तरक़ीअ लाइ तमामु ज़रूरी आहिनि। मेलो साल साल लॻंदो रहे थो ऐं हिते नवां जदीद किताब जेके आहिनि उहे मुहैया कया वेंदा आहिनि। तमामु घणी हिकिड़ी सहूलियत आहे पंहिंजे शहर जे लाइ। असांजी मुराद हाई स्कूल जी जेका लाइब्रेरी आहे उन में हूअं ई तमामु घणा 1200 किताब आहिनि ऐं खोड़ सारा असांखे डोनर जेके आहिनि किताब डोनेट बि कंदा आहिनि। हींअर बि हाणे तक़रीबन 25 किताब मूं लेटेस्ट जेके एडिशन्स आहिनि उहो ख़रीद कया आहिनि जेके ॿारनि जे पढ़ाईअ जे हिसाब सां तमामु घणा मुफ़ीद साबित थींदा। दुनिया जी तारीख़ में किताबी मेलनि जी तमामु घणी अहमियत आहे ऐं किताबनि जी अहमियत खां कंहिं बि दौर में इनकार कोन थो करे सघिजे। थी आहे बाग़बार थी आहे त अॼोके दौर में असांजो माण्हू किताब सां हुनजो एतिरो मुहबतूं आहिनि। किताब वठे थो पढ़े थो। उन खां ख़ासि तौर ते हिते हर मकतब फ़िक्र जो मार तव्हां ॾिठोसीं हिते त हिते असांजे स्कूलनि जा ॿार असांजूं नियाणियूं असांजा भाइर नंढड़ा इहे सभु किताब पिया खणनि। हर मकतब फ़िक्र जो माण्हू किताब मतिलबु दिलचस्पीअ सां हिन जाइ ते आयो आहे। त ही हिकिड़ी सेहतमंद सरगर्मी आहे। निहायती ख़ुशी जो मौक़ो आहे जो गंबट शहर में ही इल्मी शऊर जे वाद वेद जे लाइ ही किताबी मेलो दोस्तनि लाइ करायो आहे। इन्हनि नौजवाननि खे असीं जस पिया ॾियूं। इल्मु हिकु अहिड़ी शइ आहे जंहिंसां इंसान कामयाबी जूं सभु मंज़िलूं तय कंदो आहे। इल्म जे वाद वेद जे लाइ अहिड़ा मेला अहिड़ा शऊरी प्रोग्राम करणु निहायत ज़रूरी आहिनि। हफ़ीज़ शेख टियों जेको मेलो आहे उन ते आया आहियूं। बिल्कुलु बहितरीनु जेका आहे असांजे लाइ सिंध लाइ ऐं सिंध जे अदब जे लाइ बहितरीनु मौक़ो आहे जेको असांखे फराहम कयो थो वञे। असां ॿारनि खे जेका इहा ई सलाह ॾींदासीं त अचो ऐं हिते ॾिसो जेका सो ऐं हिते अदब मां लुत्फ़ अंदोज़ थियो। असांखे हिस्ट्री ऐं जेका जाग्राफी सभु क़िस्म जा किताब हिते जेका मौजूदु आहिनि। असीं सम्झूं था त असांजा उहे किरदार जिन समाज लाइ पाण पटोयो, जिन समाज लाइ का न का तामीरी राह वठी, जिन समाज लाइ को अहिड़ो रस्तो चूंडियो जेको गैर मामूली समाज ॾियण में पंहिंजो किरदारु अदा करे पियो। उन्हनि खे भेटाड़ींदे उन्हनि खे साड़ींदे असां पंहिंजी हिकिड़ी फ़िक्री ऐं शऊरी तौर ते तरबियत करण जे लाइ किताबनि सां जुड़ूं। ऐं जेको हिकिड़ो नौजवान नसुल आहे जेको असांजो आईंदो आहे, असांजा ॿार आहिनि, असांजूं नियाणियूं आहिनि, उन्हनि समूरनि खे किताबनि सां जुड़ियूं ऐं मुताले सां जुड़ियूं। हिकु शऊरी तहरीक जो ऐं हलचल जो सबूत थी वियो आहे। ऐं हिन किताबी मेलनि मां इहो फ़ाइदो आहे त असांजूं नियाणियूं असांजा नौजवान जेके ॿाहिरि वञी किताब ख़रीद नथा करे सघनि ऐं हिते उन्हनि खे घर वेठे इहा सहूलियत मिले थी। उहे किताब ख़रीद कंदा, उहे पढ़ंदा, हुननि जे ज़हन में उहा सघ पैदा थींदी जंहिंसां हू पंहिंजे निसाबी इल्मी ऐं तहरीकी कम खे वधाए पंहिंजी मंज़िल माणे सघनि। किताब दोस्त किल्क हथियार सम्झो, कॾहिं की न पाण खे बेकार सम्झो। सदा हयातीअ में वठो कमु ॿिन्ही खां, किताब ऐं कलम खे की न बेकार सम्झो। किताबी मेला जेके आहिनि उहे सिंध जी मुसबित तारीख़ जोड़ींदा। जिते ॾिसो था त असांजे समाज में नौजवान जेके आहिनि मंशात जे तरफ़ वञनि था, समाजी बुराइनि जे तरफ़ वञनि था। पर जॾहिं किताबी मेला लॻनि था त इहो हिकिड़ो सुठो इनिशिएटिव आहे। माना असां किताबनि जे तरफ़ अचूं। किरदारु उजागर करे थो। उन जे तख़लीक़ में वॾो उनजो आम हथु आहे।
ही दुनिया ॾाढी तेज़ आहे, तेज़ हुजण जे करे किताबनि ऐं अॼुकल्ह इंटरनेट जो ज़मानो बि आहे, उन में किताबनि जी अहमियत खे धकु लॻण जा जेके वाक़िया आहिनि उहे बि पंहिंजी जाइ ते अहम आहिनि, पर किताब पंहिंजी अहमियत विञाए नथो सघे। उन निस्बत में किताबी मेला वक़्त जी ज़रूरत आहे ऐं हिन किताबी मेलनि में हर मकतबे फ़िक्र जो माण्हू अचे थो, शागिर्द थी विया, उस्ताद थी विया, सिविल सोसाइटी थी वई, वकील दोस्त थी विया, सहाफ़ी थी विया, सभिनी खे हिन मां लाभ हासिलु करणु घुरिजे, छो जो किताब ई आहिनि जेके असांखे सही रस्तो ॾेखारे सघनि था हिन ग़ुलामीअ मां। हे जेका अफ़रा तफ़री मचियल आहे इन समूरनि शयुनि जो हल जेको आहे किताबनि में आहे, छो जो जीआरे जीअंदो रहंदो, जो आम उजारे जीअंदो रहंदो, मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पका, जो सिंध संवारे सो जीअंदो रहंदो, जो सिंध संवारे सो जीअंदो रहंदो। किताबी मेलो तमामु बहितरीनु ऐं सुठो सुहिणो आहे। हूअं बि कंहिं ॾाहनि जो चवणु आहे त जंहिं बि क़ौम खे निस्तो ऐं नाबूद कयो उन खां इल्म जो ज़ेवर खसे छॾियो। असांजे मुफ़क्करनि, अदीबनि, शाइरनि, दानश्वरनि मुख़्तलिफ़ टेमनि ते ही कलम जो पोरियो करे ऐं क़ौमुनि खे हक़नि खां आगाह कयो आहे ऐं तारीख़ जे तरफ़ गामज़न कयो आहे। किताबी मेले में मौजूद अदीबन, शाइरन, उस्तादन, शागिर्दन जा वीचार ॿुधा। उन्हनि चवणु आहे त अहिड़ा किताबी मेला जेके आहिनि उहे लॻाइण घुरिजनि। ख़ासि तौर ते नौजवान नस्ल जेको आहे उहो किताब ख़रीद करे पढ़े थो ऐं उन में शऊर जेको आहे उहो पैदा थिए थो। अहिड़नि किताबी मेलनि सां ई नौजवान जेके आहिनि उहे मुल्क ऐं क़ौम जी जेका आहे उहा ख़िदमत पिणु करे सघनि था। कैमरामैन अदनान मंगी सां गॾु हफ़ीज़ मंगी, टाइम न्यूज़।